यूनिस छा सूरत हाल आहे बाइपर जो आहे जे हवाले सां सिंध जी सामूंडी पटी खे ख़तरो आहे। ईंदड़ कुझु ॾींहं 2 खां 3 ॾींहं जेके आहिनि उहे ॾाढा अहम ॿुधाया वञनि पिया। बदीन में बि अलर्ट जारी कयो वियो आहे। इंतज़ाम कीअं कया विया आहिनि ऐं सूरत हाल कीअं आहे, मुख़्तसिर जाइज़ो वठूं जेकॾहिं पाण। जी बिल्कुलु, बदीन ज़िले जी जेका साहिली पट्टी आहे उन में बदीन जा 2 तहलका कंप्लीट अचनि था, जंहिंमें शहीद फाज़िल राऊ गोलारची अचे थो, जंहिंजी साहिली पट्टीअ जो वॾो हिसो अहमद राजो 0 पॉइंट खां शुरू थिए थो ऐं उहो अची बदीन तहलके जे जेको आहे बुगड़ा मेमण ऐं शेख किरियो भांडारी ते ख़तमु थिए थो। उनखां पोइ अॻिते हली वरी थर जेको मिठी आहे उन जूं 3 देहूं उन जे एरियाज़ खे लॻनि थियूं, जेके डीपलो जी साइड खां लॻनि थियूं, तालके डीपलो जे। असांखे ॿुधाईंदा हलूं त जेको बाइपर जो आहे जी जीअं अनाउंसमेंट थी आहे उनखां पोइ ज़िले इंतिज़ामिया कोशिशूं वरितियूं आहिनि। हाई अलर्ट जारी करण खां पोइ इंतिज़ामिया सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे त हुननि उते साहिली पट्टी जे माण्हुनि वटि ऐलानात कया आहिनि, पड़ा हलाया आहिनि, पर उतां माण्हू केतिरा ई जेके आहिनि उहे जेके लॾ पलाण शुरू करे चुका आहिनि। पर पोइ बि छाकाणि जो लखनि में आबादी आहे, साहिली पट्टी वॾो वॾो इलाइक़ो आहे ऐं उन्हनि इलाइक़े जा जेके रहवासी माण्हू आहिनि उन्हनि जा सभई माण्हू अञा लॾ पलाण लाइ तयार बि न आहिनि, छाकाणि जो जेके उन्हनि वटि वसीला घटि आहिनि। जिन शहरनि में कैंप्स वग़ैरह क़ाइमु थियनि थियूं त उते उहे कैंपुनि में अणपूरा जूं जेके सहूलियतूं आहिनि उन जे करे अॼु MP बदीन ताजमोहन मल्हा पंहिंजे टीम समेत इंतिज़ामिया समेत जेका बुगड़ा मेमण जे एरिया में कैंप क़ाइमु थियल आहे उनखे विज़िट कयो आहे ऐं उन साहसनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां कोशिशि कयूं पिया त माण्हुनि खे सेफ साइड ते वठी अचूं, जेके उन कचा घर आहिनि या समुंड जे साइड ते आहिनि उन्हनि खे कंहिं पकियुनि जॻहियुनि ऐं स्कूलनि में शिफ्ट कयो वेंदो। सही। अच्छा यूनिस, हिन वक़्तु छा एतिरा खोड़ माण्हू हूंदा, जीअं तव्हां ॿुधायो त लखनि में आबादी आहे, त खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जेके अञा बि उते फाथल हूंदा त इंतिज़ामिया उनखे कन्विंस न पई करे सघे। इहा त हिकिड़ी हक़ीक़त हूंदी आहे त ॿोॾ वारी सूरत हाल में जॾहिं दरिया जी ॿोॾ ईंदी आहे त उन में बि इंतिज़ाम जेके आहिनि उहे अणपूरा हूंदा आहिनि ऐं ॼण नामुमकिन शइ हिकिड़ी लॻे थी त जेके आरज़ी शहर क़ाइमु कया वञनि त उन्हनि में के जेके इंतिज़ाम आहिनि उहे पूरा हुजनि, छाकाणि त जेके पका शहर आहिनि उन्हनि में बि इंतिज़ाम कोन हुजनि था त यकीनी तौर ते कैंपुनि में त इंतिज़ाम अणपूरा ई हूंदा। पर इंसान जी जान जेका आहे उहा क़ीमती आहे, त माण्हुनि खे कन्विंस करण जे लाइ, उते मोटिवेट करण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया कहिड़ा क़दम खयां आहिनि, उन्हनि खे कम्युनिकेट उन्हनि सां कीअं पई करे? जी कल्ह शाम जो ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां रेंजर्स ऐं पाक आर्मी सां मुलाक़ात थी आहे, मीटिंग थी आहे। उन खां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे त पाक आर्मी जा जेके जवान आहिनि ऐं रेंजर्स जा जवान साहिली पट्टी जे 0 पॉइंटनि खां हेल्प कंदा जेका सिविल इंतिज़ामिया उन साण। सो इन सिलसिले में 0 पॉइंट जेका अहमद राजो पॉइंट आहे उते त रेंजर्स जी बाक़ाइदे पॉइंट क़ाइमु कई वई आहे, अॻे ई ऑलरेडी पॉइंट आहे, वरी वधीक रेस्क्यू पॉइंट क़ाइमु कई वई आहे त जेके समुंड जे अंदरि वेझनि इलाइक़नि में माण्हू आहिनि उन्हनि ताईं इहो इतला पहुचायो पियो वञे त उहे समुंड खां पासो कनि, ॿाहिरि निकिरी अचनि, पंहिंजा होड़ा ॿाहिरि काए अचनि त जीअं उन्हनि माण्हू खे बचाए सघिजे। असांखे ॿुधाईंदा हलूं त जेको समुंड ते हवा जो प्रेशर आहे उहो 2 ॾींहंनि खां त हवाऊं बिल्कुलु बंदि हुयूं। हाणे जेको हिन महिल करंट पोज़ीशन इहा आहे त हवा में थोरो इज़ाफ़ो थियो आहे, उन में बदीन ऐं थरपार करे केतिरनि इलाइक़नि में तेज़ हवाऊं लॻणु शुरू थी वियूं आहिनि। वॾी महिरबानी यूनिस हिन हवाले सां तफ़सीली तौर ते अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।